इस्लाम कोट में ही तव्हांखे ख़ूबसूरत मंज़र पिया ॾेखारियूं। आसमान ते इंडलठी रंग निकितल आहिनि। बरसात हल्की हल्की बरसात जारी आहे ऐं आसमान ते इंडलठी रंग निकितल आहिनि। इंतिहाई ख़ूबसूरत ही मंज़र आहिनि ऐं ॻाढ़ो साओ ऐं पीलो डांगड़ो जंहिंखे चयो वेंदो आहे उहे निकिरल आहे। आमतौर ते हितां जा वॾा जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त बरसाति खां अॻु में सुकी ते जेकॾहिं या इंडलठी रंग आसमान ते निकिरनि त उनजो मक़सदु ॾुकार ऐं बरसाति न ईंदी। जेकॾहिं बरसाति वसण खां पोइ इहे जेकॾहिं इंडलठी रंग निकिरनि था त उनजो मक़सदु वधीक बरसाति पवंदी। त हिन वक़्तु बरसाति हलंदड़ आहे, इंडलठी रंग निकितल आहिनि आसमान ते। इंतिहाई ख़ूबसूरत ऐं दिलकश मंज़र आहिनि। सो तव्हांखे ही ॾेखारियूं मंज़र, ख़ूबसूरत मंज़र आहिनि ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त इन सां गॾु बरसाति हिन वक़्तु जारी आहे, हल्की हल्की बरसाति ऐं मौसम इंतिहाई ख़ूबसूरत बणियल आहे। आसमान ते ही निकितल जेके इंडलठी रंग आहिनि उहे इंतिहाई दिलि खे छुहींदड़ आहिनि।